सिंध अरबी संघ शाख जो मौजूदा काउंसलर अयाज सेठी असां सां गॾु आहिनि। भई अयाज सेठी खे चवंदासीं त पंहिंजी का तकलीफ़ ॿुधाए। अयाज सेठी बिस्मिल्लाह। अॼु के माहौल हले थो उन ते लिखियो अथमि थोरो। हुकुमरां कई सिंध सां वॾी गदारी, माहौल हुकुमरां कई सिंध सां वॾी गदारी, बदहाली बेकरारी हर तरफ मारा मारी, माहौल हुकुमरां कई सिंध सां वॾी गदारी, थाणा विकामजी विया कोर्टूं बि कैद आहिनि, थाणा विकामजी विया कोर्टूं बि कैद आहिनि, नासूर बणिजी वई हो तारी सरदारी, नासूर बणिजी वई हो तारी सरदारी, नाहल हुकुमरां कई सिंध सां वॾी गदारी, सिंध जैसे बिलिया में चूंडजी आया बडेरा, सिंध जैसे बिलिया में चूंडजी आया बडेरा, लुटजी रहियो वानाणो चोरनि जी बहारी, लुटजी रहियो वानाणो चोरनि जी बहारी, नाहल हुकुमरां कई सिंध सां वॾी गदारी, व्याजन में कैद आयूं गिरविया मुल्क सारो, व्याजन में कैद आयूं गिरविया मुल्क सारो, व्याजन में कैद आयूं गिरविया मुल्क सारो, ईंदी न का असां वटि भुलिजी दावेदारी, ईंदी न का असां वटि भुलिजी न दावेदारी, ईंदी न का असां वटि भुलिजी न का बेदारी, नाहल हुकुमरां कई सिंध सां वॾी गदारी, महफूज़ गाॾियुनि में मनशात विकामे थी, महफूज़ गाॾियुनि में मनशात विकामे थी, महफूज़ गाॾियुनि में मनशात विकामे थी, आईस गुट को वामया एकी हसो सुपारी, आईस गुट को वामया एकी हसो सुपारी, नाहल हुकुमरां कई सिंध सां वॾी गदारी, बदहाली बेकरारी हर तरफ मारा मारी, बदहाली बेकरारी हर तरफ मारा मारी, तालीम सिहत नौकरी अणलभ लगन पईया, तालीम सिहत नौकरी अणलभ लगी पईया,
तालीम सिहत नौकरी अणलभ लॻी पई यार सेफी अयाज़ सिंध में कान्हे का रोज़गारी सेफी अयाज़ सिंध में कान्हे का रोज़गारी तालीम सिहत नौकरी अणलभ लॻी पई सेफी अयाज़ सिंध में कान्हे का रोज़गारी नाहल हुक्मरां कई सिंध सां वॾी गदारी बदहाली बेक़रारी हर तरफ़ मार